अस्सलाम वालेकुम नादरीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में आवां जो मेज़बान इम्तियाज़ कीरियो। नादरीन, प्रोग्राम न्यूज़ इन फोकस में ज़िले शहीद बेनज़ीराबाद के कंहिं न कंहिं इशूज़ ते असां प्रोग्राम कंदा आहियूं। ये जेको असां प्रोग्राम करे रहिया आहियूं नवाबशाह में ईद उल अज़हा जे हवाले सां मालपीड़ी में जेके काफ़ी सारा जेके आहिनि अवाम शहरी हिते मौजूदु आहिनि त सुन्नत इब्राहिमी अदा करण जे लाइ नवाबशाह जा शहरी ऐं आस पास ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा शहरी ऐं शहर खां ॿाहिरि जेके कराची जा वापारी भी हिते पहुतल आहिनि। नवाबशाह में मालपीड़ी लॻल आहे, तमामु वॾी मालपीड़ी आहे ऐं काफ़ी सारी तइदाद में तव्हां ॾिसंदो रश आहे ऐं हिते जेको आहे सो माण्हू पंहिंजी पसंदि जा जानवर ख़ूबसूरत जानवर ईद उल अज़हा जे लाइ ख़रीद करण जे लाइ अची विया आहिनि ऐं मालूम कंदासीं हिननि खां त हिननि जा छा चवणु आहे ऐं हिन मालपीड़ी जे हवाले सां ईद उल अज़हा जे हवाले सां सदन वीचार मालूम कंदासीं। ॻाल्हि इहो आहे बाबा, असां वापारी आहियूं, माल तमामु भलो आहे, बाज़ार तमामु टाइट आहे। हा शुक्र अलहमदिल्ला, अलाह असांजो ॿुधो आहे, किरोनो विरोनो सभु असांखो निकिरी भॼी वियो। हा इहो शुक्र अलहमदिल्ला, अलाह जा लख एहसान आहिनि। पिड़ी तेज़ आहे। छा था सम्झो इहो पहिरियां माना ईद ते रश हूंदी या हाणे रश आहे? न हाणे शुरू थियो, अॼु शुरू थियो। अलाह जी महिरबानी सां असांजो अलाह ॿुधो आहे। हा हा आवाम अचे थी, हा गंज आहे, ॾिस घणो आवाम आहे हिते, ॾिस कुर्बानी जानवर वठनि था। नाज़रीन, गुलाम हैदर टालाणी जेको तव्हांखे हर पीढ़ी में नज़र ईंदो, वॾो वापारी आहे ऐं हुन खां मालूमात वठूं था हिन नवाबशाह मालपीड़ी में ईद उल अज़हा जे हवाले सां काफ़ी सारी तइदाद में शहरी पहुतल आहिनि ऐं हिन जो छा चवणु आहे। शहरनि खे जानवर पंहिंजी पसंदि जो ॾिए थो या पैसनि में रेट वधाए थो? अब रेट वालेकुम सलाम, ही रेट वधाए थो चाचो? रेट वधाए लाइ असां पंजाब खां माल वठूं था, हिते बि पंहिंजो ख़रीदारी आहे, पंहिंजो माल बीठो 10 असां अंदाज़ इन मां 4 खपी विया आहिनि। रेट मुख़्तलिफ़ रेट आहे, 1.5 लख बि आहे, 2 लख बि आहे ऐं ही जेको जानवर आहे साम्हूं बीठो आहे इहो असां इन जो घुरूं था 1,80,000, असां चऊं था 1,25,000। छा हिनखे खाराईंदा आहियो? एॾो के खाराईंदा आहियूं, ॾारो खाराईंदा आहियूं, खड़ खाराईंदा आहियूं, ॿुधे बाबा, इन करे एॾो घणो त रेट न ख़र्च, असां ख़र्च भरियूं था न भाउ, असां वापारी आहियूं न भाउ। त इब्राहिमी अदा करण लाइ माण्हू पहुचनि था, उन्हनि खे थोरो घटि, उन्हनि खे असां पोइ 5,000 रुपया पोइ बि छॾियूं था, सौदो करण खां 5,000। हा कुर्बानी लाइ 5,000 वरी छॾे ॾियूं था। हा हा छाजे करे रेट तव्हांजा हाई आहिनि? हाई रेट आहे, हा माल घटि आहे, लॉकडाउन जे करे। लॉकडाउन में माल कम घटि आहे हाणे। हा भाउ हाणे माल घटि आहे, इनशाला माल ई बाज़ार चढ़ंदो, हा तेज़ी हलंदो। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां ख़रीदार मौजूदु आहे ईद उल अज़हा जे हवाले सां सुन्नत इब्राहिमी अदा करण जे लाइ पंहिंजे पसंदि जो जानवर ख़रीद करण लाइ पहुता आहिनि। उन्हनि खां मालूमात कयूं था, उन्हनि पंहिंजो जानवर जेको आहे ख़रीद करे छॾियो आहे या ख़रीद कंदा? बाबा जानवर जो है इनके रेट जो है मोल ज़्यादा कर रहे हैं। अभी सुबह का टाइम है ना, जैसे जैसे दोपहर होएगी मोल नॉर्मल करेंगे फिर सौदा बनेगा। अभी तो वो लाख वाले का 1.5 मांग रहे हैं, लेने वाला 50,000 लगा रहा है, 70 भी लगा रहा है। जैसे जैसे करीब होएगी मंजिल फिर सौदा होएगा। आपके पसंद का है जानवर? जानवर तो पसंद है लेकिन रेट से पसंद होएगा। अगर रेट ज्यादा है तो पसंद नहीं होगा, रेट नॉर्मल पसंद किया जानवर ये भी पसंद है, एक तो और भी पसंद करे हैं लेकिन ये डबल रेट मांग रहे हैं। रेट नॉर्मल पे आएंगे फिर जोड़ तोड़ करेंगे, अल्लाह खैर करेगा। सही है, नवाबशाह की माल पीढ़ी नॉर्मल है, ना ज्यादा तेज है ना ज्यादा है। गर्मी तो ऐसा ही मौसम है, रेट भी ज्यादा है। रेट भी ज्यादा है। अल्लाह माला का जो नसीब में मिलेगा। सुन्नत इब्राहिमी तो अदा करनी है, करेंगे इंशाल्लाह। 10-20 हज़ार इधर या उधर लेंगे इंशाल्लाह। आप भी दुआ करना, अल्लाह खैर करेगा। नाज़रीन, सुन्नत इब्राहिमी अदा करण जे लाइ काफ़ी सारा नवाबशाह जा शहरी पहुतल आहिनि पंहिंजी पसंदि जो जानवर ख़रीद करण जे लाइ। हिन मालपीड़ी में साईं जिन जो छा चवणु आहे? जी साईं। साईं महांगा न ॾाढा पुछियो कयो आहे, पर रेट ई घणा न, लख खां मथे आहिनि। हाणे छा कयूं, 80-90 हज़ार में कोन था ॾियनि, हाणे छा कयूं, बसि आहे बीठा आहियूं, ॾिसूं पिया माल घणो आहे, वापारी घटि करणी आहे, ज़रूरी करणी आहे, इंशाल्लाह अल्लाह कंदो। कयो को जानवर पसंदि कयां 2-3, पर रेट घणा आहिनि, वधीक आहिनि, गर्मी वधीक, गर्मी त ॾाढी आहे, छा कयो। सहूलियत आहे? बसि सहूलियत ई माण्हुनि खे इहो आहे, जंहिंजा आहिनि कंहिं माण्हुनि खे गवर्नमेंट त कुझु न कयो आहे। जी जी नाज़रीन, सुन्नत इब्राहिमी अदा करण जे लाइ नवाबशाह जा शहरी काफ़ी तइदाद में पहुतल आहिनि, त उन्हनि जो छा चवणु आहे? ईद उल अज़हा लाज़मी करणी हूंदी आहे, काफ़ी सारी तइदाद में शहरी पहुतल आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जानवर लिया सर आपने? अभी आए हैं, घूम रहे हैं। अच्छा जी जी। क्या समझ रहे हैं, मिल जाएगा जानवर? हाँ इंशाल्लाह, पीढ़ी भी वाजिबी है, पसंद किया है कोई जानवर? महंगी नहीं है, लगाए हैं पैसे। अच्छा, क्या हाँ, कोई एक 20 का है, कोई एक 40 का, कोई एक 30 का, कोई 80 का भी है। जैसी चीज़ खूबसूरत है तो थोड़े पैसे महंगे ज़्यादा है। नहीं, वैसे चीज़ तो खूबसूरत लेनी है ना? खूबसूरत लेनी है इंशाल्लाह। हाँ इंशाल्लाह, अल्लाह की एक जो हदीस के मुताबिक खूबसूरती अल्लाह की राह में होनी चाहिए, तो वो खूबसूरती के हिसाब से ही लेने आए। बाकी अल्लाह
इतने मुझे तो नहीं लग रहा ज़्यादा, बाकी हर किसी की अपनी ताकत है। लिया नहीं अभी तो आए हैं। हाँ, ये बच्चे हैं, सुबह सुबह 7 बजे उठा के लेके आए। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। लिया है जानवर नहीं अभी? अभी देखे हैं 2-3 जोड़ियाँ देखी हैं कुछ। अच्छा, आप क्या बोल रहे हैं, लेना है? जी अब आखिरी हफ्ता है, लेना तो है। नहीं बकरे तो ले लिए माशाल्लाह से जी, बस अब कोई गाय लेनी है अच्छी सी जोड़ी। बोल रहे हैं गाय के? फिलहाल आज तो एक 20, एक 30, एक 60 और हाँ बस इतना ही। कितनी रेंज है आपकी? हम रेंज तो ले ही सकते हैं अभी जितने भी हो, चाचू को बताओ तो। माण्हू अचनि था ईद उल अज़हा जे लाइ जानवर ख़रीद करणु, माण्हू अचनि था? अच्छा रशा आहे अच्छा, हाँ पैसा तव्हां वापारियुनि खे सही था मिलनि या घटि घटि था मिलनि न, पैसा छॾाईंदा? हा न घटि करे? पंहिंजी मर्ज़ी सां वठनि था न। अच्छा, तोखे ख़बर आहे लॉकडाउन लॻो 4-5 महीना त न थियो, हा न, सभु डोर बीठा आहिनि, इन जे वजह ते घटि था खपनि न। हा हा हाणे सही हा शुक्र आज बाजार सही में रोज़ी कयूं था बाबा, असां मुंशी आहियूं बाबा। हाँ बाबा सही आहे बाज़ार? अॼु अॻे खां थोरो सही आहे बाबा। हा असां गरीब, अञा माल घटि आहे, माल कोन आयो पंजाब, कोई माल घटि आहे बाबा। ईद उल अज़हा जे लाइ माण्हू त पहुता हूंदा? माण्हू घटि से अधु माण्हू न आहिनि बाबा। असां मुंशी छा हिकु लिखूं था, 10 ॾह लिखायूं, 3 ॼणा लिखायूं साहिबु। इहो लॻो पियो मथां में गुज़र करिणो, छा कयो आहे। वापारी जे ॾियनि था उन रेट ते, चवंदा महांगा था ॾियनि? नुक़सान था कनि, 5-5 हज़ार नुक़सान था कनि वापारी। हा साईं, ईद जे लाइ ॾेई था छॾनि? हा भई ॾियनि त छा कनि, से किरायो भरनि था, ॾियणा पवंदो, पैसा ॾियणा पवंदा न बाबा। ही गाबो काय आया हूँ, ही काय सब मजदूरी ते बीठा आहियूं। 300-400 मजदूरी आहे, उहा बि नथी मिले, उहा बि सही मज़े सां नथी मिले, छा कयूं, किॾां वञूं। नाज़रीन, हिकिड़ो वापारी असां गॾु मौजूदु आहे, उनखां मालूमात वठंदासीं जेके शहरी ईद उल अज़हा जे हवाले सां पंहिंजी पसंदि जो जानवर ख़रीद करण जे लाइ अची रहिया आहिनि। ऐं हिन दोस्त जो जेको हीउ जानवर आहे तमामु ख़ूबसूरत आहे ऐं हिन जी क़ीमत छा आहे सॼी हक़ीक़त हिननि खां मालूम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। तव्हांजो माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत जानवर आहे। सही है, इन 3 लाख मुल्ला बाबा। अच्छा, हाँ जी। किथां ख़रीद कयो इहो? ख़रीद बावलपुर खां वठी आयासीं, नंढो हूंदो 6 महीना पहिरियां वठी आयासीं, हिते नवाबशाह पंहिंजो वाड़ो आहे, उते बीठो हुओ यको। हा, इब्राहिमी अदा करण लाइ त माना लाज़मी आहे तव्हां ॾेई छॾियो, थोरो घणो भला नुक़सानु खणी। असां त कयूं पर हू बि थोरो कनि असां ते। हा न, असां हाणे 6 महीना 4 वजे असांखे नफ़ो न मिलंदो, भला नुक़सानु त न ॾियनि, बलक में मूंखे घर पियो आहे। अहिड़ा माण्हू आहिनि जेके ईद उल अज़हा जे लाइ बसि जेको तव्हां रेट ॿुधायो ऐं उन ई रेट तव्हांखे पैसा ॾेई हलिया वञनि? न हिते न आहिनि, नवाबशाह में न आहिनि, थी सघे कराची हुजनि, हिते न आहिनि। हा, हिते अहिड़ो माण्हू न आहे। मां चवंदा आहिनि 2 लाख वारे जो 1.5 लाख रुपया। हा, हे त पीढ़ियूं त खुलियूं आहिनि, पर पीढ़ियूं ज़ुल्म आहे साईं। असां जॾहिं किना ज़ुल्म, किरावा महांगा, तेल महांगा, हर शइ महांगी आहे। असां पाण 5-4 महीना थियनि घर वेठा अटे लाइ परेशान आहियूं। 300-400 रुपया तारीख़ कमायूं था, इहो गाबा आहिनि, मज़ूरी थियूं। हा, परेशान आहियूं तमामु, सम्झूं छा था, कुझु बि कोन्हे, को बीमारी कान्हे, का शइ ई कान्हे। तव्हां पाण ॾिसो एतिरो माहौल हले पियो, का बीमारी हुजे माण्हू मरनि न, मास्क छा लाइ पाइनि, बीमारी हुजे त पाइनि न। बीमारी साढ़े त किथे ॿुधियो ई असां कोन्हे। हा, यकीन करे असां हिते ॿुधियो ई किथे कोन्हे, बीमारी कान्हे। मूड़ी आहे छा आहे? मोड़ी आहे केरु, असां ग़रीबनि माल धारियो आहे, माल किथे खपायूं? हीउ माल एतिरो चारियो वेठा आहियूं, असां ग़रीबनि ते हिकु लिखायूं, घणियूं आहिनि? लिखायूं त 3-3 हज़ार रुपया लिखाई लॻी पिया, ज़ुल्म। हीउ माल धारियो असां बीठा आहियूं, ज़ुल्म आहे छा आहे? ॿियो घटि आहे, लिखायूं हे घणे जो भाड़ो? हीअ 35 था घुरनि, 60,000 जो माण्हू ई कोन्हनि, माण्हू ई नथा अचनि, असां काॾे वञूं? 55 रुपया किलो अटो थो मिले ॿाराणी में, हीअ असां सभु ग़रीबनि जो माल आहे, कंहिं ॿिए आवाम जी माल आहे छा? घटि आयो आहे माल घटि आयो त माल आहे ई कोन, बसि माल धारियो माण्हू खपे नथो, सभु माल बीठो आहे, सभु टिजे थो, ॾंड जो फ़र्क़ु आहे। पीढ़ी में अॻियां रहियासीं हिते ॾंडा खाई वियासीं हिन जाते। हा, हिन वारे वरी हाणे बि टिजूं साह कोन्हे पेट में, अचनि गाॾी का भरे वञूं, माल निकिरूं। अस्सलाम वालेकुम दादा। वालेकुम सलाम। ये जोड़ो घणे आदा? अदा कम से कम यो 4 लाख में। भाई जी 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 जी। करे भला एडा पैसा वठदा? बस अदा खर्चो कया आहियूं असां हिननि ते। अच्छा जी जी। तव्हां घणे ख़रीद कया? असां कम से कम लख जो ख़रीद आहे अदा। साल पूरो चारिया आहियूं। छा खाराईंदा आहियो हिननि खे? असां ॾारा ॾियूं था, चणा ॾियूं था, बाक़ी महिनत कयूं था। जी जी। वो फाइनल छा रखियो आहे तव्हां रेट? कम से कम 4 लाख में वञे जोड़ी बाबा। जी जी। माण्हू आया न भला तव्हां खां ख़रीद? न बाबा, लख 20 लख 10 में था घुरनि। जेको अचे थो छा थो चए? लख 10 लख 20। अच्छा जी जी। अहिड़ो आहे को जेको तव्हां ॿुधायो त उहो ओतिरा ई पैसा ॾेई वठी हलियो वञे? न बाबा, अहिड़ो माण्हू केर बि कोन्हे। अच्छा
न न पैसा छॾाईंदा बिल्कुलु लख 10 लख 20 खां मथे केरु चढ़े ई नथो। नाज़रीन ईद उल अज़हा जे लाइ काफ़ी नवाबशाह जा शहरी हिते पहुतल आहिनि पंहिंजी पसंदि जो जानवर ख़रीद करण जे लाइ। हिकु दोस्त ख़रीद करण जे लाइ पहुतो आहे, हुनजो छा चवणु आहे, हुन ख़रीद कयो आहे या अञा ख़रीद कंदो। अस्सलाम वालेकुम अदा। अस्सलाम। साईं जानवर देखा आपने? जानवर साईं देखे, जानवर माशाल्लाह खूबसूरत हैं, और ये है कि थोड़ा सा रेट थोड़ा सा अप है। हाँ, और कुछ नहीं, जानवर माशाल्लाह खूबसूरत हैं, पर ये है कि इनकी थोड़ा सा देखभाल हो तो सही हो जाए। और क्या बोल रहे हैं? बस ये है कि रेट फिलहाल सही देखें भी लगे पड़े खरीदारी के अंदर। कौन सा आपको पसंद आए? पसंद तो साहब एक से एक पड़ा जानवर यहाँ, सही सारी बात होती है गुंजाइश के ऊपर। रेंज क्या है आपकी? हम तकरीबन कोई लाख सवा लाख के एवरेज में। बेल लेनी है? हाँ। बकरे लिए? नहीं, बकरा नहीं लिए सर, बैल। बैल का ये है कि सब रिश्तेदारों को भी पूरा हो जाता है, और वरना अपना घर का ही पूरा हो जाता है उसमें। और अल्लाह का शुक्र है, शुक्र। रश है यहाँ पे? रश तो सही है फिर भी, पर ये है कि मार्केट चल रही है। व्यापारियों उन पे जानवरों पे खर्च तो किए है ना इन्होंने? नहीं, जानवरों पे तो माशाल्लाह देखते हैं आपके पीछे खड़ा हुआ है ये, माशाल्लाह बेहतरीन देखभाल भी की है। वो बोल रहे हमारे को पैसे पूरे तो हो ना? पहले पूरे पैसे हर आदमी अपनी जेब की गुंजाइश के हिसाब से लेगा ना, ऐसे तो नहीं लेगा। अब ये भी सही डबल ही बताते हैं। ईद उल अज़हा तो करनी है ना, लाज़मी। बिल्कुल, वो तो हर हाल में करनी सही, बिल्कुल इंशाल्लाह जानवर हर हाल में लेके जाएगा था इंशाल्लाह, आज ही इंशाल्लाह। शान है, माल बिक ही नहीं रहा है। देख रहे हैं पीड़ का क्या हाल है यहाँ पर इस वक्त। कितना लोगों का माल खड़ा हुआ है, यहाँ खरीदारी नहीं नज़र आ रहा है कोई भी। और असल बात यह है कि पीढ़ी जो लगी है ना, ये पहली दफ़ा लगी है 3 दिनों के बाद। जब देखो नवाबशाह बंद, जब देखो नवाबशाह बंद, लोगों का तो सत्यानाश कर दिया है इन्होंने। हुकूमत को चाहिए कोई प्लानिंग बनाए इसके लिए, कोई तौर तरीके निकाले इसके। बिल्कुल व्यापारी कराची के आएंगे बिल्कुल, पर पता किसी को कुछ भी नहीं है ना कि पीढ़ी लगेगी नहीं लगेगी। अब आपको बच्चों पे पाबंदी है, वो भी आएंगे। नहीं, बच्चों पे पाबंदी है तो गवर्नमेंट को चाहिए ना कोई सोई हुई है क्या? गवर्नमेंट ही है, इंतज़ामिया कर रही होगी अपनी तरफ से, पर शहर बड़ा है। अरे बच्चे नजर आ रहे हैं, बच्चे बाकी बिल्कुल नज़र आ रहे हैं। बिल्कुल ये तो आप चाहिए इन लोगों को, इनको अपना मास्क दें या कुछ ना कुछ दें, इन लोगों को कोई बंदोबस्त करें। आपके सामने कोई पानी पिलाने वाला है इधर यार, 2-2 हज़ार रुपये 3-3 हज़ार लेने के लिए सब तैयार हैं। आप खुद देख रहे हैं पहली दफ़ा इन्होंने लगाया है, शाम में थोड़े नज़र आ रहे हैं। गर्मी का हाल देख रहे हैं आप, मौसम का हाल देख रहे हैं यहाँ पर आप, है कोई हाल यहाँ पर? गवर्नमेंट अगर कोशिश करे तो ये काम चलेगा ना। ये तो गरीब लोग हैं, मर जाएंगे बेचारे। पिछले साल के मुकाबले में आप इसका मुआवजा कर रहे हैं इस वक्त क्या हाल है? माल खड़ा कितना है यहाँ पर? तो ये गवर्नमेंट बंदोबस्त करेगी ना इसके लिए, कोई लोगों को मतलब ये खुशहाली लेकर आए। नाज़रीन साहिवाल जा भी काफ़ी सारा हिते माल मौजूद है, ऐं दोस्त मौजूद है व्यापारी, उनका मालूमात वठूं था तो उनजो छा चवणु आहे? अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। इहा कहिड़ो नस्ल आहे? साहिवाल जो आहे। साहिवाल? हाँ। घणा हिन लॻाए थो पैसा? पैसा अञा 2 लख घुरां पियो। 2 लख? हाँ। छाजे करे? बसि मोड़ी लगी पई आहे। अच्छा। हाँ। वरितो घणे हो तव्हां? वो त 2 लख 15 में जोड़ी वरितो हुयमि, हिकिड़ो खपायो अथमि, हिकिड़ो बीठो। फाइनल केतिरे में ॾींदो? फाइनल 1,80 में। 1,80? हाँ। छाजे करे? बसि हाँ, दारो चोकर वोकर वंटो सभु ॾींदा आहिनि। ईद उल अज़हा लाइ माण्हू अचनि था वठणु, उन्हनि सां कुझु रिआयत कंदो? हाँ, पोइ रिआयत त थींदी आहे लाज़मी इन में। वापार में तो भले तव्हां न कयो, पर ईद वारे हिसाब सां, उज़ई वारे हिसाब सां कयो था? हाँ, उज़ई वारे हिसाब में करणो पवंदो। जी बिल्कुल नाज़रीन, नवाबशाह मालपीड़ी में मौजूद आहियूं ऐं हिन वक्त जे असां स्टॉल ते मौजूद आहियूं। ई जेको माल खे, जेको जानवरनि खे ईद जे हवाले सां जेको सींगारियो वेंदो आहे, ख़ूबसूरत कयो वेंदो आहे, छाकाणि त सुनत इब्राहिमी अदा करण जे लाइ हर माण्हू चाहींदो आहे त मां पंहिंजे जानवर खे ख़ूबसूरत ॾिसां। अहिड़े हवाले सां उन स्टॉल ते मौजूद आहियूं जिथे जानवर जे सींगार जो सामान पियल आहे ऐं हिन वक़्तु उन दुकानदार सां मालूमात वठंदासीं त हुनजो छा चवणु आहे ऐं इन हवाले सां। अदा छा खपायो तव्हां? जिगानियूं आहिनि, चड़ियूं आहिनि, रसा आहिनि। अच्छा। जी हाँ। माण्हू वठंदा आहिनि? जी हाँ बिल्कुलु। अच्छा। जी आम ॾींहंनि में वठंदा आहिनि या ईद उल अज़हा जे करे माना वधीक ख़रीदारी थींदी आहे? ईद उल अज़हा जे करे वधीक ख़रीदारी थींदी आहे। हूं बि आम ॾींहंनि में बि हले थो कमु। जी हाँ। छा आहे तव्हांखे? जी असांजी मुछूं आहिनि। जी ही मुंहं में पाराईंदा आहिनि धगे खे। जी हाँ, हू गुल आहिनि। हीअ 1200 जोड़ी आहे, मुख़्तलिफ़ रेट बि आहिनि, हल्के वारा बि आहिनि हिन में। जी हाँ। ही गांठिया आहिनि, हू गुल आहिनि। जी हाँ। जी ॿियो ईद उल अज़हा जे हवाले सां ॿिया छा आहिनि? ही छा आहिनि हेठि? जी ईद उल अज़हा जी झांझर आहे पेरनि जी।
हाँ ॿियो इहो थोरो जो गुल आहिनि बा शहरी वठनि था पंहिंजे जानवर खे ख़ूबसूरत बनाइण जे लाइ बिल्कुलु वठंदा हा जी हा वठंदा जी क़ीमतूं भला कीअं आहिनि हिन जूं नॉर्मल आहिनि क़ीमत नॉर्मल आहे हा जेका पुठियां साल इहो साॻियो हले भई हीअ 12 जोड़ी आहे हिन में मुख़्तलिफ़ आहे इहा 550 जी आहे ॿी हल्की क्वालिटी में आहे जी हा वॾी महिरबानी। नाज़रीन हिते ख़रीदार बि आहिनि जेके हीउ सामान वठंदा आहिनि उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। चाचा छा पिया वठो तव्हां? मुच्छी जे छाजे लाइ वठंदा? अबे जे लाइ। अच्छा हाँ रसाना है न। नाज़रीन जेको सामान आहे ख़ूबसूरत जानवर जे हवाले सां वठणु आया आहिनि उन्हनि खां पुछूं था मालूमात वठूं था त उहो छो ख़रीद कंदा आहिनि अलाए छो ख़रीद कंदा अबे जे लाइ। हाँ उन्हनि खे सिंगारणो आहे। हाँ ईद उल अज़हा ते वधीक ख़ूबसूरत बनाइण जे लाइ आहे हक़ीक़त जीअं मुंहिंजो जानवर ख़ूबसूरत हले बि सही। हा छा छा वठंदा आहियो? हे साज़ वठंदा आहियूं हे गुल वठंदा आहियूं पंहिंजो गानियूं मुछियूं। हाँ ख़ूबसूरत लॻंदो आहे ख़ूबसूरत मेहंदी त हणंदा आहिनि जानवर मेहंदी बि हणंदा ईद मुबारक लिखंदा आहिनि बिल्कुलु लिखंदा तव्हां लिखंदा आहियो? हाँ लिखंदा आहियूं। अच्छा हाँ अॼु भला कीअं पोज़ीशन आहे मालपुड़ी जी? घटि आहे वाह मज़ो न आहे हे असांजो हाणे लिखाई आहे घड़ा ढोर जो 3200 रुपया ॿिनि तरफ़ां 1700 हिकिड़ो भरींदो 1500 ॿियो भरींदो असां कमायूं था ठेकेदारनि जे लाइ असांजे लाइ कुझु नथो थिए। सें छुरिया बुगदो आहे कोड़का आहिनि कैंचियूं आहिनि सामान आहे इहो कारोबार आहे सम्झे न असांजो लोह जो छुरियूं बुगदा वग़ैरह वग़ैरह वठी वेंदा आहिनि न न न न हींअर न आहे लॉकडाउन जो बीमारी जी वजह मां कारोबार में रूज न आहे कंहिंखे दिलचस्पी न आहे न को ज़ई में न को कारोबारनि में डपु आहे हर कंहिंजो दिलि में सम्झे न असां बि ॾिसी तो वेठा आहियूं अलाह जे आसिरे में गर्मी में को कारोबार ज़मानो न आहे बसि करण वारा करे वेंदा ग़रीब कोन कंदा बाक़ी छा आहे जंहिं वटि पैसो आहे उहो कंदो जंहिं वटि न आहे उहो माठ करे ॾिसंदो न न बिल्कुलु घटि आहे सम्झे न कारोबार न आहे बिल्कुलु हे 5-6 महीनो हींअर हले पियो लॉकडाउन आहे किथां कारोबार थींदो कीअं जान थींदो न आहे का शइ न आहे ॾिसी तो वेठा आहियूं ईअं ई बसि अलाह जे आसिरे में हा नाज़रीन पहुतल आहियूं जिथे शहरी बि पहुतल आहिनि ख़रीदारी जे हवाले सां ईद उल अज़हा जे हवाले सां पंहिंजी पसंदि जो जानवर ख़रीद कंदा ऐं वापारी बि पहुतल आहिनि हाणे ॿिन्हिनि खां हाल वाल वठूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। जी बहुत शुक्रिया धरती टी चैनल्स का और इसकी टीम का। ईद उल अज़हा के मौके पर सुन्नत इब्राहिमी के हवाले से कुर्बानी के जानवर की ख़रीद के हवाले से आज नवाबशाह की मवेशी मंडी में जब हम यहाँ सुबह सवेर पहुँचे हैं तो यहाँ जम्मू गफ़ीर में देखने में आया आवाम का बड़ा रश है लेकिन खुशी इस बात की है कि यहाँ जानवर बहुत अच्छा है लेकिन महंगा बहुत है। यहाँ की एक तो लेना तो है ना लाजमी। अब उस लॉकडाउन की जो सूरत हाल है आप देख रहे हैं कि कारोबार से हम बड़े मुतासिर हुआ हुए हैं। अब वो जो सैलरी पे ऐसा लोग हैं वो अपने बजट के हिसाब से घर के अखराजात चला रहे हैं बल्कि अपने अहलो अहबाब के पास जिनके कारोबार से बंद हैं उनको भी सपोर्ट कर रहे हैं। तो सुन्नत इब्राहिमी का जो फरीज़ा अदा करने के लिए उनको बड़े मुश्किलात का सामना भी है इस वक्त। और हम जब यहाँ आए तो SOPs जो हुकूमत की है उसकी बखिलाफ़ी की जा रही है। यहाँ पे बच्चों का भी आमद हुई है बुज़ुर्ग जो है 50 साल से ज़ायद उम्र के लोग हैं वो आए हुए हैं। यहाँ ना कोई सैनिटाइज़र का सिस्टम है ना मवेशी मंडी इंतज़ामिया की जानिब से ना ही कोई इसके स्टॉल लगाया गया है कि ना ही कोई सैनिटाइज गेट लगाया गया है। कौन से सही है मतलब यहाँ नवाबशाह की मालपीड़ी में तो बकरे नज़र ही नहीं आ रहे सब बैल नज़र आ रहे। यहाँ के जो मवेशी मंडी के जो कारोबार करने वाले लोग हैं वो यहाँ से अक्सर यहाँ पे जो ख़रीदार ज़्यादा आए हुए हैं दीगर शहरों से आए हुए हैं कराची से हैदराबाद से ख़रीदने के लिए यहाँ आए हुए हैं। इस हवाले से आज मवेशी मंडी का रेट जो है ज़्यादा आसमान पे चढ़ा हुआ है। गर्मी ज़्यादा है। गर्मी का जो सूरत हाल है यहाँ अमूमन 45 डिग्री सेंटीग्रेड होता है और आज हब्स की ज़्यादा शिद्दत है। इस हवाले से एक तो रश की वजह से ज़्यादा अफरा तफरी लगी हुई है और मवेशी जानवर जो ख़रीदने के लिए भी वो भी जहन में नहीं आ रहा कि क्या ख़रीदें इस वक्त। साईं असां चवणा त इन साल जेको आहे पीढ़ी सुठी हली रही आहे ऐं उन जे बावजूदि ख़रीदारी बि सही हली आहे। हीअं रेट हाई आहिनि छा खणी आया आहियो? रेट हाई आहे असां 2 गाबा खणी आया हुआसीं 2 खपी विया। हा सुठे रेट में हलिया विया असांजे लाइ गंज बची वियो। हा असां 1,40,000 में 2 खपाए छॾिया। 1,40,000 हा दौड़ थियो फ़ाइदो फर्स्ट क्लास हो। दौड़ में वरितासीं 1,20,000 जा 20,000 फ़ाइदो थी वियो। इहा शुक्र अल्हम्दुलिल्लाह असांखे थी वई तव्हांजी ईद फर्स्ट क्लास थी वई जेको रब खां घुरियोसीं उहो मिलियो। रेट भला हाई छो? रेट हाई इन जे लाइ न महांगाई चोट ते चढ़ियल आहे। महांगाई जे हिसाब सां हाणे माण्हू छाजी पूरी करे हिकिड़ी शइ वठी थो वञे त वरी ॿी पूरी न आहे। ख़र्च कंदा आहियो? इहो ख़र्च खाईंदा आहिनि अन्न खाइनि ॾारो खाइनि अटो ही काॾे वेंदो
इहो सॼो ख़र्चु इन्हनि तां कढणो आहे न। गाह खाराईंदा आहिनि बसि। गाह खारा गाह ॿीहर बोह आहे 300 रुपया मण बोह डेली मण खाइनि। घणी रक़म आहे महीने जा 9-10 सिर्फ़ु बोह आहे ॿियो अलॻि आहे बसि सिर्फ़ु पैसा गॾु थी था मिलनि ॿियो वादी अला अला ख़ैर सलाह आहे। ईद जे हवाले सां त काफ़ी शहरी अचनि था वठणु अचनि था। उन्हनि खे त लाज़मी करणी आहे कुर्बानी लाज़मी जानवर ख़रीद करिणो आहे तव्हांखे खपाइणो आहे तव्हां रेट हाई छो था वठो हेॾा? हाणे छा कयूं मजबूरी असांजी आहे ख़र्चु घणो आहे न खाधल हेॾा त न वठो न असां हाणे ज़रूरु उन्हनि खे पंहिंजा पैसा बचाइण घणा वठो जेको तव्हांजो हक़ आहे मुनासिब। हू चवनि था असांजा पैसा बचनि असां चऊं था असांजो ख़र्चु निकिरे बहरहाल उन्हनि खे वठिणो आहे असांखे ॾियणो आहे जेको जंहिंजो नसीबु आहे ओतिरो ई मिली थो वञे बसि नसीबनि जी ॻाल्हि हूंदी आहे बाक़ी इंसान आहे जुफ़े जंग पई हले नसीबु भलो आहे त इंसान खे भलो मिली वेंदो जेके सही तरीक़े सां वठनि था उनखे सही ढोर मिलनि था बाक़ी जेके ईअं आहिनि त पंहिंजा के उछलाए वञनि था वीचारा के वापारी नुक़सान में आहिनि के फ़ाइदे में आहिनि। नाज़रीन नवाबशाह जा शहरी वॾी तइदाद में ईद उल अज़हा जे हवाले सां पंहिंजी पसंदि जो जानवर ख़रीद करण लाइ पहुता आहिनि। हिन वक़्तु असां सां गॾु हमीद अंसारी आहे ऐं हिन खां मालूमात वठंदासीं त पिड़ी जी जेकी सूरत हाल आहे उहा छा आहे। वालेकुम सलाम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरत हाल तव्हांखे मिलियो को जानवर पसंदि? न साईं असां सुबुह जो 7 बजे खां हिते आयल आहियूं ईंदे हींअर 11 पिया थियनि पर ॻाल्हि सम्झ में नथी अचे पिड़ी जो त रेट पंहिंजी जाइ ते घणो आहे पर हिते पर्ची वारनि जो जेको आहे सो सही सिधी गुंडागर्दी लॻी पई आहे। 1500 रुपया हिकिड़े पासे खां खपाइण वारे पासे ऐं 1500 रुपया वठण वारे पासे। हाणे हिकिड़े जानवर ते 3000 रुपया हाणे मूंखे ॿुधायो त इहो कहिड़ो इंसाफ़ आहे हिकिड़े जानवर ते 3000 रुपया भरे वो तो इन जगह सही है 1500 रुपया है 200 रुपया एंट्री आहे एंट्री खपे कदा असां लिखण वारा आहियूं जेके ठेकेदार पंहिंजो सिस्टम रखंदा उहे सभिनि लाइ लॻो आहे पर ही 1500 जाइज़ पैसा त हुजनि न। तव्हांखे मिलियो जानवर? न साईं असां पर्ची आहे न दिमाग़ ख़राबु करे छॾियो वठण वारनि त अलाए किथे ॿुधाए थो रेट कीअं आहिनि भला सूरत रेट सही आहिनि साईं मुनासिब आहे हर कंहिंजो पंहिंजी रेंज जे हिसाब आहे हर शइ दिलि खे जेके वणे जंहिंजी गुंजाइश हुजे छा वणियो भला बकर वणियो या छा? न साईं असांखे गाबो वणियो आहे हा अलहमदिल्ला गाबो वणियो आहे तव्हांजी हर को गुंजाइश जे हिसाब सां वठे थो हा जंहिंजी दिलि जाए जिथे जाइजे जिते गुंजाइश हुजे उते आहे पोइ किथे 70 आहे ख़रीद करे वेंदो 2 लख आहे न साईं नवाबशाह जी पीढ़ी जो 24 कलाक ऐलान कयूं त छो त 1500 रुपया हेॾां जा 1500 रुपया होॾां जा तॾहिं 24 कलाक जो ऐलान आहे ऐं जेसि ताईं ईद कोन थी थिए तेसि ताईं पीढ़ी ते लॻल हूंदी। पीढ़ी अभी तेज़ है बहुत ज़्यादा हम 3 घंटे से इधर घूम रहे हैं बहुत ज़्यादा तेज़ है और पर्ची वाले भी 3-3 हज़ार रुपये मांग रहे हैं इस टाइम। आप खरीद करें तो फिर पर्ची वाले होंगे। हाँ तो अभी एक लिया हमने और अभी पर्ची वाले से हमारी बिजनेस बेच चली थी 1000 रुपये हमने दिया उसको। नाज़रीन नवाबशाह जी माल पीढ़ी तव्हां ॾिठी काफ़ी सारी तइदाद में हिते शहरी बि पहुतल आहे वापारी बि पहुतल आहे उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा उन्हनि चयो सुनत इब्राहिमी अदा करण जे लाइ नवाबशाह जी माल पीढ़ी में पहुता आहियूं ऐं पंहिंजी पसंदि जो जानवर बि ख़रीद कंदासीं जॾहिं त वापारियुनि जा जेके रेट हुया उहे हाई हुया। हिन कहर जी गर्मीअ में नवाबशाह जा शहरी पंहिंजी पसंदि जो जानवर ख़रीद करण जे लाइ पहुतल आहिनि। उन्हनि खे ईद उल अज़हा जे हवाले सां कुर्बानी लाज़मी करणी आहे अॼु या सुभाणे उन्हनि खे जानवर त ख़रीद करिणो ई आहे पर उन्हनि ॿुधायो त जेके रेट आहिनि उहे तमामु हाई आहिनि छाकाणि त लॉकडाउन जे हवाले सां काफ़ी सारी तइदाद में काफ़ी ॾींहंनि खां लॉकडाउन हो काफ़ी सारी तइदाद में वापारी बेरोज़गार थियल हुया इन हवाले सां रेट वापारियुनि हाई कया आहिनि ऐं जेके ख़रीदार आहिनि उहे वरी जेके आहिनि उहे चवनि था वापारियुनि खे त असांखे रेट घटि हुजनि त असां ख़रीद कंदासीं। बहरहाल ईद उल अज़हा जे हवाले सां जानवर त उन्हनि खे लाज़मी ख़रीद करिणो ई आहे। नाज़रीन वरी ॿिए प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त कैमरामैन शोभान सां गॾु इम्तियाज़ खीरियो धरती TV नवाबशाह।